रानीपुर में आवांखे ख़बर ॾींदा हाल मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ रानीपुर सचल कॉलोनी में 4 अनसुञातल हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते पोरित सजाद उमंगीअ जे घर अंदर दाख़िल थी घर भातुनि खे यरगुमाल बणाए औरतुनि मर्दुनि ते तशद्दुद करे सोना ज़ेवर रोक रक़म फुर करे आसानीअ सां फरार थी विया। सजाद मंगी छा थियो आहे रात घर में? रात जो 3 पे सवा 3 पे चोर घिरिया आहिनि मथां पिस्टलनि सां ड्रम उथारिया अथनि घुटा ॾिना अथनि ॿाहूं ॿधियूं अथनि अखियुनि ते पटी ॾिनी अथनि माए घर वारनि जे मथां पिस्टल अमड़ जे मथां पिस्टल रखिया अथनि सां नाइजाइज़ी कई अथनि घर में असुर सां घिरिया आहिनि। घणा ॼणा? 4 ॼणा हुआ चाहे चइनि के पिस्टल हुआ। छा खणी वियो? 2.5 तोला सोन खणी आहिनि 2.5 लख कैश रक़म पई उहा हिकिड़ी मोबाइल खणी आहिनि। घणो टाइम अंदर घर में वारदात हली? 15 मिनट रड़ियूं कंहिंजो क़ुर ॾिना अथनि तॾहिं विया आहिनि क़ुर खणी ॾिना आहिनि उन्हनि खे तॾहिं माना घर में निकिता आहिनि। सुबुह सां वाड़े हिकिड़े कमरे में सभिनी खे वाड़े पोइ विया आहिनि। तव्हांजो कंहिंते शक शुबो? शक शुबो सां केतिरी न थिए भला सुञाणण जी कोशिशि कई हुन चइनी मूं? हिकिड़े पुट लथी कीअं चहिरो नज़र में आयो पर असां अहिड़ो परेशान हुआसीं की सुञाणे न सघियासीं।